अस्सलाम वालेकुम प्यारा बारो, उम्मीद तव्हां खैरियत सां हूंदा। प्यारा बारो, अॼु असां तव्हांखे हिकु कहाणी ॿुधाईंदासीं जंहिंजो उनवान आहे टे घटा ऐं बगड़। टे घटा। हिकु घर में टे घटा रहंदा हुआ। उहे पाण में टई भाइर हुआ। हिक जो नालो हो हनी, ॿिए जो नालो हो बनी ऐं टे जो नालो हो सनी। उहे हिकु ख़ूबसूरत घर में रहंदा हुआ। हिकु ॾींहुं चालाक बगड़ हिननि जे घर जी तरफ़ आयो। घटा ड्रिजण लॻा ऐं वॾे भाउ चयो त इहो असां ते कॾहिं बि हमिलो करे सघे थो। असांखे तयारी करणु खपे। हीउ घरु असांखे नथो बचाए सघे। उन्हनि मां नंढे भाउ चयो त असां हिकु नओं घरु ठाहींदासीं। उन्हनि हिकु बहितरीनु घरु तामीर कयो। हिकु ॾींहुं बगड़ उन्हनि जे घर अची पहुतो ऐं दरवाज़ो ज़ोर ज़ोर सां खड़काइण लॻो ऐं चवण लॻो, दरवाज़ो खोलियो, दरवाज़ो खोलियो। जेकॾहिं तव्हां दरवाज़ो न खोलियो त मां कंहिं न कंहिं तरीक़े सां तव्हांजे घर अंदरि दाख़िल थींदुसि ऐं तव्हांखे न छॾींदुसि। घटनि दरवाज़ो न खोलियो ऐं बगड़ नेठि उन्हनि जे घर जी छित ते चढ़ी वियो। बाहि ॿारण वारी चिमनी वारे सोराख़ मां घर जे तरफ़ एंटर थियो। घटा होशियार ऐं ॾाहा हुआ। उन्हनि अॻ में सोचियो त बाहि ॿारे छॾियऊं। बगड़ आयो त सिधो वञी बाहि में किरियो ऐं उन ई रस्ते सां वापसि मोटियो। उन खां पोइ टई भाइर ख़ुशि थी रहण लॻा। प्यारा बारो, ही हुई अॼु जी कहाणी। सुभाणे हिकु ॿी कहाणी ॿुधाईंदासीं। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।